अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे शाह लतीफ़ जी शाइरी में इंसान ज़ात जूं नफ़सियाती कैफ़ियतूं। त दोस्तों असां अगरि ॾिसंदासीं त शाह लतीफ़ जी शाइरीअ में असांखे मुख़्तलिफ़ नफ़सियाती कैफ़ियतूं नज़र ईंदियूं, जंहिंमें इंतज़ारी हूंदी, ओसीअड़ो हूंदो, पछतावो हूंदो, तड़प हूंदी, जेको आहे आज़ी न्याज़ी हूंदी, वसल हूंदियूं, आसूं हूंदियूं, उमीदूं हूंदियूं। त अगरि असां पहिरियों ॾिसूं त जुदाई खां पोइ, महबूब जी जुदाई खां पोइ उन जे इंतज़ार ऐं ओसीड़े जी कैफ़ियत। अॼु पिणु अखड़ियनि सॼण पंहिंजा सारिया, गलनि तां ॻोड़नि जूं बूंदूं बसि न कनि, संदी सिक पिरियनि लोक ॾिठे न लहे। यानी अॼु मुंहिंजी अखड़ियनि माना मुंहिंजा जेको आहे मुंहिंजा जेके सॼण आहिनि उन्हनि खे यादि कयो आहे, उनखे यादि करे मुंहिंजे गलनि तां ॻोड़नि जूं माना मुंहिंजे गलनि तां गिटनि तां ॻोड़नि जूं मुंहिंजा अखियूं मुंहिंजो वही आयूं आहिनि, या मुंहिंजा ॻोड़ा वही आया आहिनि। संदी सिक पिरियनि लोक ॾिठे न लहे। जेका पिरियनि जी सिक आहे उहा लोक ॾिठे त न लहंदी न। सो इहो आहे, इहो असां जुदाई खां पोइ इंतज़ार वारी कैफ़ियत आहे पंहिंजे महबूब जी, पंहिंजे पिरियनि जी। जे मूं घर अची सुपरी होॾ छॾियां हेॾे, जे घर मुंहिंजे तूं ईंदे मुंहिंजा मिठा, त मां पंहिंजो होॾ छॾे ॾियां, मां पंहिंजी ज़िद छॾे ॾींदुसि। ॻाल्हियूं ॻुझ अंदरि जूं तन घुरियूं तोॾे, जे वेही गॾु गोॾे त दर्द सुणायईं दिलि जा। जे मुंहिंजे तूं मां जे मुंहिंजे मूंसां गॾु गोॾो गोॾे सां तूं मिलाए वेही, त मां पंहिंजे अंदरि जूं ॻाल्हियूं, मां पंहिंजे अंदरि जा ॾुख सूर तोखे दिलि जा ॿुधायां। सो सो इन में बि इंतज़ार जी कैफ़ियत आहे। मुंहिंजो महबूब मूंसां वटि अचे, मूंसां गोॾो गोॾे सां मिलाए वेहे, मूंसां गॾु वेहे, मां हुन सां पंहिंजे रूह रचंदियूं कयां, मां हुन सां कचहरियूं कयां। पछताओ वारी कैफ़ियत। जेकर अची हाण त करियां रूह रचंदियूं, आयल ढोले साण ॻर लॻी ॻाल्हियूं कयां। जेकर मूं वटि हाणे अची त मां तोसां कचहरियूं कयां, मां पंहिंजे ढोले सां ॻर लॻी ॻाल्हियूं कयां, मां पंहिंजे ढोले सां कचहरियूं कयां ऐं उनखे पंहिंजा दर्द सुणायां। जे तूं वण जारो कांद तम मरनि हॾ न लाऊं लदियूं, पर ॾे मथे सांग अठई पारो जंहिं कयो। दोस्तों इन जो कॉन्टेक्स्ट ॾिसणो पवंदो, कंफर्म करिणो पवंदो हीउ कहिड़े सुर सां हू आहे। त मुंहिंजे ख़्याल सां हीउ सुर सामूंडी मां आहे। सो इहो इन में बि असांखे जेका पछताव वारी कैफ़ियत नज़र अचे थी, पर ॾे मथे सांग अठई पारो जंहिं कयो। ऐं तन जिनी जी तांग से सॼण सफ़र हलिया, जंहिंजी तन में अंदरि में असांजी आस आहे, से सॼण सफ़र हलिया, उहे सफ़र ते निकिरी आया। लहे जे लाल लतीफ़ चए कॾहिं ईंदा कांग, कॾहिं ईंदा उहो मोटी। यानी पछताओ वारी कैफ़ियत आहे हिन में बि। कीअं सुठाए सांग पिरियनि घणेई कया। ऐं उनखां अलावा अगरि असां अचूं ॿिए उन ते, त उन में बि तड़प सुख सूज़ ऐं गदागरी जी गदा जे बारे में इहो खामां पचां पंजरा लुछां ऐं लोचां। यानी मां तड़पां, मां पचां पंजरा लुछां लोचां, इहे सभु तड़प खे था ज़ाहिर कनि। तन में तौंस पिरीअ जी पियां न ड्रापां। मुंहिंजे अंदरि में पिरीअ जी एॾी आस आहे जो जेका माना जंहिंजो ढउ न थींदो। जे समुंड मूं कयां त सिरकिया ई न थी, जेकर सॼो समुंड बि मुंहिंजे अॻियां अची वञे त बि हिकु ढुक बि न कयां, एॾी मुंहिंजे अंदरि में पिरीअ जी तड़प आहे। पाड़े न आहे परोड़ त राति रंजाई गुज़री, जेकर ॿांभण बरोचनि जे घाए विधियसि घूर, हिकु ससुई ॿिया सूर वया पटींदा पाण में। त इहे चवे थो जेका राति पिरीअ खां बग़ैर गुज़री, उनजी यादि खां बग़ैर गुज़री, उहा बेकार वई, राति रंजाई गुज़री ऐं तकलीफ़ में गुज़री। ॿांभण बरोचनि जे घाए विधियसि घूर, यानी बरोचनि जेका उनखे ससुई खे जेके सूर ॾिना, अंदरि में घाव ॾिना, हिकु ससुई ॿिया सूर वया पिटींदा पाण में, हिकु ससुई ॿिया सूर इहे पाण में ई पिटींदा रहिया। आज़ी ऐं निज़ारी वारी कैफ़ियत। यानी जेको आहे आज़ी ऐं न्याज़ी वारी कैफ़ियत। जे लीलाए न लही तां पिणु लीलाएज, आसर मल्हाएज सॼण बाजींदड़ घणो। त दोस्तों इन में बि इहो आहे, जेकर तूं परचाइण, जेकर आज़ियूं न्याज़ियूं करण सां बि जेकर तूं न लही, जेकर तोसां नथो परचे, तां पिणु लीलाइज, पोइ बि इहो तूं कंदी रह, छाकाणि त ॿी त वाट ई न आहे। आसरो मल्हाएज, आसर मल्हाएज, यानी आसरो न लाहे, उमेद न लाहे, सॼण बाजींदड़ घणो। हिकिड़ो ॾींहुं तोसां महबूब तोसां लाज़मी परची वेंदो। महबूब सां वसल लाइ आंसू ऐं उमेदूं। इन में बि साॻियो ई शेर असां चई सघूं था, जे लीलाए न लही तां पिणु लीलाएज, आसरो मल्हाएज, सॼण बाजींदड़ घणो। यानी उन में बि असां जेकर
असां करे सघूं था। माना असांखे आज़ी न्याज़ी करे पंहिंजे महबूब सां वसल करणी आहे, पंहिंजे महबूब खे परचाइणो आहे। महबूब जी शिकिल ऐं सूरत मुंहुं ऐं मुहांदरे ऐं हुस्न जी तारीफ़ जे बारे में। सुहिणी चेल सिधो नक कारियूं कजलियूं अखियूं। त दोस्तो इहो त सिधो सिधो ई शेर आहे। सो साहड़ मुंहिंजो सरतियूं जे ॾिठो सभई, साहड़ मुंहिंजूं सुहिणियूं, साहड़ यानी मुंहिंजो महबूब, मुंहिंजो यानी मुंहिंजो, सरतियूं माना साहेड़ियूं, मुंहिंजूं दोस्तियूं, अगरि मुंहिंजूं सरतियूं मुंहिंजूं साहेड़ियूं, अगरि मुंहिंजो तव्हां महबूब ॾिसो, माना इहा सुहिणी जो आहे, सुहिणी चए थी पंहिंजी साहेड़ियुनि खे, चए थी जेकर तव्हां मुंहिंजो महबूब ॾिसो, जे ॾिसो सभई, त सुम्हो कीन सुख थी, त सुख सां सुम्ही न सघंदव तव्हां, वर पासो ॾेई, पासो वराए सुख सां सुम्ही न सघंदव। माना उहो एॾो महबूब आहे, उहो माना एॾो सुहिणो आहे, एॾो माना हू आहे अट्रेक्टिव आहे। त मूंखां अॻे ई यानी मूंखां अॻे ई या अधु राति जो तव्हां घिड़ो सभु घड़ा खणी, तव्हां मूंखां पहिरियां ई जेको आहे तव्हां जेका दिला खणी खणी वञी दरिया ते पहुचंदव। सो इहो माना उहो पंहिंजे महबूब जो माना उहो सूरत मुंहुं मुहांदो हुस्न जी तारीफ़ थी करे, त माना मुंहिंजो जेको सुहिणी मेहार आहे, मुंहिंजो मेहार जेको आहे उहो एॾो सुहिणो आहे, जेकर तव्हां उहो ॾिसी वठो त तव्हां मूंखां अॻु में बि बीठो हुजो। पुनूअ जी शिकिल में ऐं सूरत जी अकासी, जोड़ा जन झुलन में हीरे लख हज़ार, लॻा वाट वणनि जा पुनू खे पालार, आंकी वेंदा गॾई अहिड़ी सिट संवार, लंघी काल कतार तूं आहीं अॼु निहारी। स्वदेसी। तो दोस्तो हिन में बि पुनू जी शिकिल ऐं सूरत जी अकासी नज़र अचे थी। जोड़नि ऐं झोलनि सां हीरे लख हज़ार, हीरनि सां कंपेयर करे थो हुनखे, ऐं लॻा वाट वणनि में जा पुनू खे पालार, आंके वेंदा गॾई अहिड़ी सिट सवार, लंघी काल कतार तूं आहीं अॼु निहारी। सो दोस्तो इन में बि जेको आहे पुनूअ जी शिकिल ऐं सूरत जी अकासी असांखे नज़र अचे थी। इहे सभु शेर दोस्तो असां यादि करे हिकिड़ो असां इंसानी नफ़ियत जेके नफ़्सियाती जेके कशमकश आहे, नफ़्सियाती कैफ़ियतूं आहिनि इंसान जूं, असां बाआसानी लिखी सघूं था, जिन में इंतज़ारी आहे, जंहिंमें मुलाक़ात आहे, जंहिंमें हुस्न जमाल जी तारीफ़ आहे, जंहिंमें ॿियूं काफ़ी शयूं आहिनि, आज़ी न्याज़ी आहे, जंहिंमें पछतावो आहे, जंहिंमें इंतज़ारु आहे, इहे सभु ओसियड़ो आहे। सो इहे सभु शयूं असां जेके आहिनि असां उन में ॾेखारे सघूं था। सो दोस्तो इहो हुयो इशालती जो हिकु ॿियो पहलू। सो इंशाल्लाह मिलंदासीं ॿी वीडियो में। थैंक यू।